फाइल कढनि था बस सुञातासीं 4 न सुञातासीं जेके 2 सुञातासीं उन में मुर्तज़ा कनि कॾहिं स्कूटर चोरी कंदो आहे कॾहिं हिननि जी बकरी खणी ईंदो आहे कॾहिं वरी अॼु चवनि था त हिन जा चांवर चोरी कया अथसि हेड़ा चांवर त रोज़ ज़कात में असां ग़रीबनि खे रोज़ असांजे बंगले तां मानी खाई वेंदा आहिनि इंसाफ़ थिए जज साहब ताईं मुंहिंजी आवाज़ पहुचायो इंसाफ़ करे मुर्तज़ा साहब जी तबियत सही कान्हे मां वरी चवां थी मुंहिंजे घर वारे खे कुझु थियो मुंहिंजो हथ फराल ज़रदारी ऐं लंजार सभिनीनि पुलिस वारनि में आहिनि जेके इन्हनि चूंडी इंस्टेट करे उन ॾींहुं साहब खे हॉस्पिटल मां सिधो वठी विया जेल ऐं रिलीज़ ऑर्डर बि असांजे हथ में हो त हुननि खे ओवर रूल करे इन्हनि उते जेको इहो आहे बागड़ी जो अलाए छा आहे उते केस कटियनि हा बागड़ी जी थाणे में केस कटियनि त मुर्तज़ा साहब पंहिंजो हिन में हाणे तरक़ी कई आहे स्कूटर खां हाणे आई थिंक करोला में विहारियो अथसि ऐं पोइ हुननि खां चयो अथनि त हुननि चांवर चोरी कया आहिनि सो असां बुख ते वेठा आहियूं ऐं हो हाणे असां जज साहब खे मां बि ॾाढी अपील करे आहियां त ख़ुदा जे वास्ते इंसाफ़ कयो हुननि साहब जी तबियत सही कान्हे का हो बीपी जो मसइलो आहे हुननि खे स्टंट पियल आहे कुझु इंसाफ़ थींदो आहे हाणे ठीकु आहे असां फ़रिश्ता न आहियूं असां न आहियूं पर असां चोर त न आहियूं असांजी फैमिली जी सॼी पाकिस्तान खे ख़बर आहे इंटरनेशनली चाचा मुस्तफ़ा मुर्तज़ा खे माण्हू सुञाणनि था उहे अची ज़मानतूं ॾींदा असांजे जज साहब अञा बि मूंखे उमेद आहे उहे चेंबर में हलिया विया आहिनि अलाह करे इंसाफ़ कनि हींअर मूंखे ख़बर पई आहे त हाणे उते ॿियो बि हिकिड़ो केस कटियो अथनि उहो बि फुर जो आहे कंहिं ॿिए ज़िले में हाणे छा सॼे सिंध में साहब चोरियूं कंदो वतंदो आहे सॼे सिंध में असां ढाका हणंदा वतंदा आहियूं मुंहिंजो पर ॾाढो शाहनवाज़ खान मैजिस्ट्रेट जा पावर अंग्रेज़नि जे ज़माने में अॼु हुननि जे नंढनि सां हे थो थिए त असां अदालत में धिका खाईंदा था वठूं हिन जे लाइ मुंहिंजे ॾाढे पाकिस्तान खे वोट ॾिनो ॿियो छा मां तव्हांखे ॿुधायां असां चोर हुजूं त तव्हां सभु मूंखे चओ त असां चोर आहियूं केस कंदो फज़ीलत जो कनि खणी अचनि ड्रॉ खोलनि था हिकिड़ो उन मां फाइल कढनि था बस सुञातासीं 4 न सुञातासीं जेके 2 सुञातासीं उन में मुर्तज़ा कनि कॾहिं स्कूटर चोरी कंदो आहे कॾहिं हिननि जी बकरी खणी ईंदो आहे कॾहिं वरी अॼु चवनि था त हिन जा चांवर चोरी कया अथसि हेड़ा चांवर त रोज़ ज़कात में असां ग़रीबनि खे रोज़ असांजे बंगले तां मानी खाई वेंदा आहिनि इंसाफ़ थिए जज साहब ताईं मुंहिंजी आवाज़ पहुचायो इंसाफ़ करे मुर्तज़ा साहब जी तबियत सही कान्हे मां वरी चवां थी मुंहिंजे घर वारे खे कुझु थियो मुंहिंजो हथ फराल ज़रदारी ऐं लंजार सभिनीनि पुलिस वारनि में आहिनि जेके इन्हनि चूंडी इंस्टेट करे